उनका कुछ न मिलंदो आहे त हिन लाइ ताड़ियुनि जो साथ बिल्कुलु लगातार लॻल पियो हुजे ठीकु आहे चओ त हा हलो भाई सभी जरा चवा तो सही लाल जाती चो लाल जी ताली वजाए करे जो क्या बात है भाई ये सपोर्ट मुझे देता रहो तो दिसो कीअं तव्हांखे धूम थो मचाए भाई ॾिसो हे जेको मां भॼन खणी आयो आहियां अॼु हे यार नयो भॼन भाई तव्हां बि हिकु पंहिंजो योगदान ॾियो हिकु कुझु ॾेखारियो हिते मां चवां ठीकु आहे बचे कुझु नयो करे अचिजो त इन लाइ मां पंहिंजे हथ सां इहो शब्द लिखियो आहे पंहिंजा असांजा बोल गायकी बि असांजी आहे बोल बि लिखिया असां त इन लाइ मां त चवंदुमि पर तव्हांजो सपोर्ट मिले मूंखे ठीकु आहे चओ त हा ॾिसो हिन ई मैदान में 22 जनवरी ॾींहुं छा पिया चओ केरु ॿुधाईंदो हा राम आएंगे तो क्या बात है त हाणे असां उन मथां ई हिकु भॼन खणी आया आहियूं मां लिखी करे खणी आयो आहियां बसि हाणे तव्हांजी कृपा साईं जी कृपा खपे और तव्हां संगत जो सहारो खपे ठीकु आहे चओ त हा लाल जाती चओ सभई चओ झूलेलाल
साथों के साथ पाया अरे लाल आया हो झूले लाल आयो झूले लाल घोड़े पे आयो मुझलाल सब जो जय झूलेलाल उसके साथ गोद में दीवे को माला जय जय देखो सभी